मफ़ादगारनि जी एहतिजाजी बुख हड़ताली कैंप ते जिथे अॼु 12 ॾींहं बि एहतिजाज जारी आहे। हिते जेके पीपुल्स पार्टी जो अॻवान तालके सदर बि पहुतल आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु। हिते पाणी जिथे वेठा आहियूं उते पाणी कोन्हे, त हाणे इन में महसूसु थिए थो मथां वाटि ऐं को जेको माइनर आहे भरियल आहे सदा रंग। असां वटि हिकिड़ो ढुक बि पाणीअ जो कोन थो पहुचे पियो ऐं SDO साहब असांखे चए थो भाउ तव्हां पैसा ॾियो त उहे तव्हांखे पैसा ॾियो त उहे वाटर कोर्स तव्हांखे मां ठाराहे ॾींदुसि। त ॿिनि ग़रीबनि जो इस्जा ख़तमु थींदो। नवंबर खां वठी हिन जो पाणी बंदि आहे त वाक़ई वॾी ज़्यादती आहे। कोशिशि आहे त हिन जो जाइज़ मसइलो आहे ऐं इंशाअल्लाह हिननि जो मसइलो ज़रूरु हल थींदो। हिन जो मसइलो जाइज़ आहे। मांडूल जी जेका माप आहे हद खां वधीक आहे। हिते पाणी जिथे वेठा आहियूं उते पाणी कोन्हे। कुझु मदद कयो असांजी, पर असां हुनजी कहिड़ी मदद कयूं। असांजी कणिक बि कोन थी, वण बि जेके असां 2-2 टे दफ़ा कयूं था असांजा थियनि ई कोन था। सो पैसनि जी असां हुनखे जवाबु न बाबा असांजे पंहिंजा जेके वाटर कोर्स आहिनि उनजी पंहिंजी पुराणी जेकी माप आहे उहा असांखे माप कराए ॾींदो। जेके आबपाशी अमलदार आहिनि उन्हनि जे तरफ़ां हथरादू खोट कई वई आहे। माप खां वधीक जेके आहिनि उहे मुंड में नूलियूं लॻायूं वयूं आहिनि ऐं वाटर कोर्स वधीक गैर क़ानूनी बि हुन में आया विया आहिनि। उनजे करे असां वटि पाणी नथो पहुचे। असां आला अख़्तियारनि खां अपील कयूं करे मुतालबो कयूं था त असांखे जल्द खां जल्द पाणी ॾिनो वञे। कैमरामैन वासिफ राजपर सां गॾु तारिक हुसैन राजपर, सिंध TV न्यूज़, सुई गैस।